नासिन दौलतपुर सफ़न में मच्छी ऐं गोश्त ख़रीद न करे सघंदड़ गरीब तबिको सब्ज़ी मां की तर्ज़ पर ॿ वेला मानी खाइण लाइ बि परेशान आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है धरती टीवी दौलतपुर सफ़न जो रिपोर्टर गुलाम रसूल रिंद। गुलाम रसूल, तफ़सील का आगाह कजो। जीअं त आउं इन वक़्तु दौलतपुर शहर में मौजूद आहियां, जिते सब्जी जा दुकान जेके आहिनि उते असां मौजूद आहियूं। गरीब माण्हू जेके आम वापे जूं शयूं आहिनि, गरीब माण्हुनि जे वस खां मच्छी मुर्गी इहे शयूं वठणु, इहे शयूं खाइण त वस खां ॿाहिरि हलियूं हुयूं। पर हिन वक़्तु जेके सब्जी आहिनि, जंहिंमें टमाटा, बसर या जेके ॿियूं ज़रूरत जूं शयूं, उन्हनि जा रेट जेके आहिनि उहे आसमान ते पहुची विया आहिनि। गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरियां जेको बसर हुयो उहो 30 रुपया किलो हुयो, जेको टमाटर हुयो उहो 80 रुपया किलो हुयो। हिन वक़्तु बसर जेको आहे उहो 200 रुपया किलो लॻो पियो आहे ऐं जेको टमाटर आहे उहो 300 रुपया किलो लॻो पियो आहे। ग़रीब मिसकीन माण्हू जेको मज़दूरी करे 500 रुपया 600 रुपया दिहाड़ी कमाए जेॾीमहिल शाम जो अचे थो त उहो पंहिंजे बचनि जे लाइ हीअ जेको सब्जी आहे या जेको खाइण जूं शयूं उहे बि नथो वठी सघे। सब्जी सां गॾु जेके दालियूं आहिनि, गेह आहे, उहे शयूं बि जेके मार्केट में आहिनि उहे आसमान ते पहुची वियूं आहिनि। ग़रीब माण्हू बेवस लाचार बणिजी चुको आहे। हिन वक़्तु जेके मार्केट कमेटी वारा आहिनि उहे जेके सब्जी जा रेट आहिनि उहे ॿीणे ऐं टीणे रेट ते उहे फ़रोख़्त करे जेके आहिनि मुनाफ़ो कमाइनि पिया गरीबनि मां।